ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا واذكرن ما يتلى في بيوتكن من آيات الله والحكمة إن الله كان لطيفا خبيرا إن المسلمين والمسلمات والمؤمنين والمؤمنات والقانتين والقانتات والصادقين والصادقات والصابرين والصابرات والخاشعين والخاشعات والمتصدقين والمتصدقات والصائمين والصائمات والحافظين فروجهم والحافظات والذاكرين الله كثيرا والذاكرات أعد الله لهم مغفرة وأجرا عظيما صدق الله مولانا العظيم قال النبي صلى الله عليه وسلم الحسن والحسين سيدا شباب أهل الجنة قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز سان محبت سان جماعت وڈی ویٹھی آ ऐं बुलंद आवाज़ सां जंहिंजी हुज़ूर सां जेतिरी मोहब्बत आहे इश्क़ आहे ओतिरी मुंहिंजे हबीबे ख़ुदा जे मथां बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद
कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाई अजीजो दोस्तों ऐ बुजुर्गो, अल्लाह ताला जे फजल करम सा अज अवाई असा हिन रात जे वगड़े में तूफानी हवाउन में हिन रहमत बरकत भरी गरजारी में इन मकसद ए इन नियत ला गड थिया हो त असा जो अल्लाह अवाई असा मा राजी थी पई। अल्हम्दुलिल्लाह एड़े परफतन दौर जे अंदर हेडी वडी जमात जो हिन जलसे में अचण कुरान पाक बुधण यो इन गाल जो दलील है तवा के अल्लाह जे कुरान सोने मोहम्मद अरबी सा मोहब्बत दुआ है अल्लाह ताला आवाई असा के तंजे रहमत बरकत हिदायत नूरानियत वारे कुरान पाक सा मोहब्बत ए मिन जहान जे सरदार जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मरण घड़ी ताही मोहब्बत करण की तौफीक अता फरमाए। आमीन जो बुलंद आवाज जमात वडी वेठी आ गालायो मुबारक आहे अवां के जो जो अवां उन रहमत बरकत हिदायत वारे कुरान पाक जे सदे ते आया हो जेको अल्लाह मक्के मदीने में आमिना जे लाल नबियन जे सरदार यतीमन जे यार गरीबन जे हमदर्द मुझे नाले वारी सही मिठड़े मोहम्मद अरबी करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा नाज़िल कयो। अजो को मौजू इंशाअल्लाह सोने मोहम्मद अरबी करीम जी सीरत हुजूर जे बच्चन अहल बैत जे सीरत जे उन्वान सा थींदो। दुआ है अल्लाह ताला वाई असा के अमल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन जो बुलंद आवाज वडा अवाई असांजा भाग हन बख्त असां यहांजा बाला जो अवाई असां के परवरदिगार आलम उहो नबी दिनो आ जेको नबियन जो भी नबी बणजी आया। डाडे डाडे बुलंद आवाज उहो नबी जेके अल्लाह चयो मुंहिंजा हबीब जे तोखे पैदा करण जो इरादो न हुजे हा त जहान पैदा ही न कया। बुलंद आवाज उहो मुंहिंजो हबीब अग्या पैगंबर आदम खां वठी ईसा पैगंबर ताई जेके भी पैगंबर आया नबी आया रसूल आया समूरन पैगंबरन का उत्तम शान आला आहे त आमिना जे लाल सोने मोहम्मद अरबी करीम डाडे जो सुभान अल्लाह उहो मुंहिंजो सोनो नबी जे मक्के पाक में जाया इब्तिदाई वारी हालत एड़ी त मानन जी खराब हुई जो का इंसानियत मानन में न हुई। यो सोहणे मोहम्मद अरबी जे मेहनत जा असर इब्तिदाई दौर में मक्के पाक जा ओहे मानू मर्द औरतों नंगा थी
खाना काबा जो तवाफ कंदा हा, मुर्दार खाईंदा हा, मामूली मामूली ॻाल्हियुनि ते लड़ायूं ऐं जंगियूं झेड़ा हलंदा हा। इहे हिक ॿिए ते जान सार तॾहिं बणिया जॾहिं मुंहिंजे हबीब जी मेहनत मखे पाक में थी। बुलंद आवाज़ सां चओ। ऐं अॼोके दौर में बि अलाह केतिरा अल्लाह जा बाना हिक ॿिए खां उठल। भेटदड़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो जिनरीअ सरे न सा रती न रुसुज तन खां हू झिणकल तूं झको थी, हू झिणकल तूं झको थी, पाद गिची अगल पार पाण वञी परचाए मतां रुठल हुई रही। ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह चयो। अवल तमां सॼी जमात खे अवां जे ज़हन खे साफ़ करण जे लाइ असांजे लॻायल जमीयत उलमा इस्लाम जे मथां जेके भी इल्ज़ाम आहिनि असांजी जमात वारनि अवल तव्हां खे अल्लाह जे कुरान पाक जे मौजूदगी में, उलमा जे मौजूदगी में, बुजुर्गन जे मौजूदगी में अवां जेके भी आया हो मां अल्लाह के हाज़ुर नाज़ुर जाने बावजूद रब जो कुरान पाक हथ में खणी थो चवां। जेके माण्हू चवनि था हे नबीअ खे न मञींदा हन, हे इमामन खे न मञींदा हन, हे वलियन खे न मञींदा हन, रब जो कुरान मुझे मथे ते आ, असी गुलाम हूं जो सुहणे नबीअ जा। ॾाढे जो सुभान अल्लाह। असी गुलाम हूं अहल बैतन जा। ॾाढे जो सुभान अल्लाह। असी गुलाम हूं पैगंबर जे सहाबा जा, असी गुलाम हूं ओलिया अल्लाह जा। बुलंद आवाज़ सां चओ। इहे नाहे भेटदड़ी फरमायो भला तन जा भाग जेके कमाए विया काल, हीरा मोती हुनन वट हुया हज़ारे लाल, वंडे विरहाए पाण में विया जोगीअड़ा जाल, ला खौफुन अलैहिम वला हम यहज़नून, उन्हनि संदा अहवाल गुज़री विया थन साल तभी जेरा आहिनि जहान में। ॾाढे जो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां अचो अव्हां के हबीब जो शान समझाया। ॾाढे जो सुभान अल्लाह। उहो मुझो सोहणो मोहम्मद आ। मक्के पाक जे गली मां साईजन अचन था हजरत उमर नबी संसाना चरी औरत जेका हिय मथे ते रो कोन्हे, पेरन में जुती कान्हे, चरी औरत जेका अचे पई साईजन हजरत उमर चयो सोना हे मक्के पाक की खबर आ, हे चरी औरत जी आई मुझे हबीब साईं जे जुबे मुबारक वरतई। उमर दड़को ॾिनो, हेॾा मुरे निहारियो, उमर दड़को ॾिनो, सोना साईं हे चरी औरत पाण फरमाए उमर जे मां मोहम्मद रबी करीम सियाणन जो नबी आ त चरन जो भी मां मोहम्मद नबी बणजी आयो आहियां। बुलंद आवाज़ सां ॾाढे सुभान अल्लाह चयो। अल्लाह उहो नबी शान वारो, उहो नबी मकाम वारो, हथ खणी जो असांजो नबी शान वारो। ॾाढे 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 सुभान अल्लाह चयो। अल्हम्दुलिल्लाह माशा अल्लाह। ओ जो सुनो मोहम्मद अरबी शान वारो अचो तो मां हबीब खुदा जो शान बयान कयो। केड़ी मुझे जुबान खे ताकत मुझो ईमान यकीदो ये सजी जमीन कागज जे शक्ल में आन, जमीन जे मथा दरिया समुंड हे मस जे सूरत में आन, इन जमीन जे पुठीअ जे मथा जेके वणान उहे कलम बनायो ऐं मुझे हबीब जो शान लिखण शुरू कर। रब्बे मोहम्मद जो कसम ये सब खोटी वींदा, हबीब जो शान खोटण वटाई कोने। ॾाढे ॾाढे जो ओ मुझो नबी शान वारो आओ, ओ मुझो नबी मकाम वारो आओ, वा मुझा हबीब इन ला रब चयो मुझा सोना हरबी ओ आमिना जा लाल ओ नबी जा सरदार ए मुझा नबी सार नबी के रहमत सा नवाजो। आदम के रहमत दी से, ईसा के रहमत दी से, मूसा के रहमत दी से, इब्राहिम के रहमत दी से, पर मुझा नबी वो अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन।
ॾाढे 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 ओ मुझो नबी शान वारो जेको जान जे मथा रहमत बणजी आयो वा मुझा हबीब तुझे मकाम ता कुर्बान वञा उन मंजर ते भी निहार बात खणा कुछ न थे हुरैरो नाले साहबी रसूलुल्लाह ॾे आयो मथे ते हुरैरे के दस्तार बदल मुझे हबीब जे खिदमत में आयो ए मुझा सुना हबीब ए मुझा दिलबर नबी अज माता देता खणी आयो साईं ता फरमाइनो हुरैरा केड़ी तकलीफ साईं ने पियो निहारे अखन मां पानी जनार पियो हारे ए मुझा नबी मां कलमो पढ़ियो हाजी गुलामी कया अम्मा मुझी का फरियाणिया चवे दी हुरैरा मोहम्मद जी गुलामी छड़े दे अल्लाह जो कुरान छड़े दे सोना नबी अज माता देता खणी आयो अज ॾाढो मांखे अम्मा वहां जे करे मारियो सोना नबी आज दुनिया के भूख लगंदी मानी खाईंदी दुनिया के उन लगंदी पानी पींदी मुझा नबी मां हुरैरे साहब के उन भूख लगंदी तो महबूब जे चेहरे जी ज़ियारत कंदो आहियां ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह जो अल्लाह हुरैरो तुझे सोना नबी अज माताने आयो अम्मा मुझी का फरियाणिया अभी रहमत वारा नबी आयो मुझे अम्मा जे हिदायत जे लावा दुआ करो पाण फरमाए हुरैरा अम्मा तो के मार दुनिया तो बदले में अम्मा के छा चयो सोना नबी अम्मा के मां कुछ न चयो हुरैरा मता इंसान है दिल में अम्मा के चयो जी ओ खास के लिए गोठवारा अहां अम्मा के धक्का हणदा हो अम्मा के जला फला गालाइंदा हो अम्मा के धिकारी घरा कढंदा हो ए मुझे हबीब जो गुलाम सोने नबी जो गुलाम हरे रोजे तो मुझा नबी अम्मा मां के मारियो पर अम्मा के कुछ भी न चयो ज़बान सा तमाल चयो अम्मा के दिल में भी माल चयो हुरैरा मां मोहम्मद रे आयो है साईं रब जा महबूब हो नबीन जा सरदार हो मुझे अम्मा जे हिदायत जे ला दुआ करो कान फरमाए हुरैरा भला भजन में तुको आ जा हुरैरा ढलो सोना नबी भजन में मत को हुरैरा मां मोहम्मद रबी तुझे अम्मा जे हिदायत जे ला रब्बे जुल जलाल जे दरबार में हथ तो खणा अज मुझी दुआ तुझे टोड़ जो मुकाबलो हुरैरा दिसा मां मोहम्मद जी दुआ थी अग मेरे से या तू तो अम्मा दे अग मेरे से ॾाढे ॾाढे बुलंद आवाज़ हे चरिया माण्हू थी पिया दुख थींदो असांखे दुख थींदो असांखे हेदायतनी नबीअ खे न मञींदा आहिनि ॿुधो ख़ासि के लिंडे ॻोठ वारो हे रब जे टीहनि पारनि वारो क़ुरान हे कुरान जो हिदायत नूरानियत वारो अल्लाह जो कुरान मुझे हथ में असी गुलाम हूं जो सुने मोहम्मद जा असी गुलाम हूं अबू बकर सिद्दीक जा असी गुलाम हूं सुने उमर जा असी गुलाम हूं सुने उस्मान जा असी गुलाम हूं मुर्शिद अली जा असी गुलाम इमाम हसन जा असी गुलाम इमाम हुसैन जा असी इमाम ज़ैनुल आबिदीन जा गुलाम हो इमाम राजी जा गुलाम हो इमाम तकिया जा गुलाम हो इमाम जाफर सादिक जा गुलाम हो इमाम बाकर जा गुलाम हो असी अम्मा ज़ैनब जा गुलाम हो अम्मा सकीना जा गुलाम हो उम्मे रुबाब जा गुलाम हो असी खातून जन्नत मां फातिमा जा गुलाम हो असा हजरत अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा गुलाम हो असी हजरत होत फकीर जा गुलाम हो असी सज्जल सरमस्त जा गुलाम हो असी हजरत कलंदर शहबाज जा गुलाम हो हजरत शाह शम्स तबरेज़ी जा गुलाम हो हजरत पुल्ला शाह जा गुलाम हो बाहू सुल्तान जा गुलाम हो असी अल्लाह वारन जे गुलामन जा भी गुलाम हो ॾाढे जो नारे तकबीर सारे
असी गुलाम आहियूं जन जेके गुलाम हथ मथे खड़ो गुलाम हूं ॾाढे जो सुभान अल्लाह पर मुंहिंजा भा ओ मुंहिंजा दा मुंहिंजा बुजुर्ग असां में अल्लाह बुध जा लफ्ज़ असा अल्लाह वारन के कीअं मञींदा हूं वली इमाम साहबी मुझो सुन मोहम्मद रबी दाढ़ी वारो हो तू भी दाढ़ी वारो थी मुझो नबी पटके वारो आ तू भी पटके वारो थी मुझो नबी नमाज वारो मुझो मुर्शिद अली जो हाजी हो अली जो गाजी हो अली हया जो नालो अली खैरत जो नालो अली जुर्रत जो नालो अल्लाह जा वली अभी जो नमाज वारा अल्लाह जा वली रोजे वारा ॾाढे जो वया जनहा ॾाढे जो कुर्बान वञा अल्लाह जे कामिल बाने हज़रत बुल्ले शाह था ॾाढे ॾाढे ए चरिया माण्हू चवनि था हे वलियन खे नथा मञनि अल्लाह वारनि जी तंदो अल्लाह सां गंढला कैसा ॾाढी ॻाल्हि आहे इन लात हजरत भेट दणी रहमतुल्लाह अलैहि फरमायो तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंदू तन तलबजू वदत सुरवजन वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुन से सुताई सुहन निट इबादत तन जी अल्लाह वारा तवज्जो है या थक जी पियाओ ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह था चओ हिजल से जाके आगा मुंतज़मीन मानी आए हां ॾाढे जो सुभान अल्लाह आखिर में मानी हलंदी हां हेकारी रंग जी या भेट ते वेठा हो मथे भेट जे दड़न ते गोठा खास केली साहबन जो अज भेट ते वेठा हो वियाओ सब रंग जी ॾाढे ॾाढे छा सा जो कुरान जे रंग सा ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह जो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ्लिहून ॾाढे ॾाढे सुभान अल्लाह जो कुरान वारन के रब जे तरफा मुबारक हुन ये हिदायत रहन कामयाबी जे वाट ते ॾाढे जो सुभान अल्लाह आओ त हबीब जो शान नबी जे गुलाम जो शान समझाया अल्लाह वारन जो शान समझाया हुरेरा मां मोहम्मद तुझे अम्मा जे हक में हिदायत जी दुआ तो घुरास हुरेरो साहबी थो जे मां बाज कया ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां होरेरो साहबी थो जे मां बाज कया माण्हू रस्ते ते मिलियान होरेरा काॾे तूं डुकंदो थो वञी 5 मिंट सां ॻाल्हा होरेरो थो चेन अॼु रसूलुल्लाह जे दुआ होरेरे जे टोड़ जो मुक़ाबलो आहे होरेरो तूं जे मां बाज खाई आहे अम्मा जे दर ते आयो आहे हेॾा मुंहिंजो हबीब हेॾा मुंहिंजो सोनो नबी अखियुनि मुबारकनि मां पाणीअ जा नार पी न पिया होरेरे जी अम्मा जे हक में दुआ भी जो मुंहिंजो नबी घुरे पियो मां तहां खां तो पुछा ख़ास करे जे ॻोठ वारा जे मुंहिंजो हबीब हथ हीअं खणे हाँ ॾाढे जो अल्लाह हा जे मुंहिंजो हबीब हे मुबारक हथ खणे त आसमान में बरसात लही पए ॾाढे जो सुभान अल्लाह चलो नबी दुआ प्या घुरन आए मुंहिंजा अल्लाह हिननि हथनि ते नज़र कजा इहो त उन नबीअ जान जंहिंखे ॿियो चवई अय्युहल नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इल्लल्लाह बिइज़निही व सिराजम मुनीरा ॾाढे जो सुभान अल्लाह
ए अल्लाह यो थो नबी जान जेके नज़ीर करे मुकी जेके बशीर करे मुकी जेके हिदायत जो दुनिया में समूरा जो नबी हिदायत जो रोशन दियो भी बणजी आयो डाडे जो सुभान अल्लाह ए मुंहिंजा अल्लाह यो थो नबी जान जेके बियो चवे वज़हा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा डाडे हिय थो आजे हबीब जान हिय थो नबी जान ऐ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद जे दुआ के खाली न मुठा हुरेरे जी अम्मा के हिदायत दे हुरेरे जी अम्मा के हिदायत दे मुझे नबी दुआ घुरिया साईं जे मुबारक खलमा पानी जानार प्यावन हुरेरो थो जे अम्मा जे दर ते आयम दरवाजो जी जल जो जायम अम्मा दरवाजो खोलियो हुरेरा काडे वियो है अम्मा माखा कूड़ न लगदो जे जान पर नबी का झलींदी है मुझी जी जल तू त झलींदी है पर मुझो हबीब पर पुट तुझी माखे पार तकंदो अम्मा हाने माखा कूड़ न लगदो अजब मां हबीब डेयोम उते हुरेरो थो जे मां नजर कया अम्मा जे पारियो वार मां पानी प्योटर में सोहणो लिबास पायो बीठिया हुरेरा बराबर मुझो नबी शान वारो मुझो नबी मकाम वारो हुरेरा हान दिल कर अम्मा के भी सां वठो हुजूर जे अनवर चेहरे जी ज़ियारत भी कया कनू पड़ी नबी जी गुलाम यानी भी बन जा डाडे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां हथो खणी जो असांजो नबी शान वारो हां डाडे जो सुभान अल्लाह अञा मुझे हबीब ते निहार अज यतीमन जे मथा जुल्म हां हे यतीमा हिन जे प्लाट ते कब्जो कर हे यतीमा हिन जे बनीअ ते कब्जो कर हे यतीमा हिन जे घर ते कब्जो कर चरिया मुझे हबीब जे शान ते निहार मुझो नबी यतीमन सां कीअं हलंदा ईद जो ॾियारो साईं के पटको मुबारक दस्तार बादला साहब इंतजार मियन के साहब साण अगुते मुझो हबीब आया नजर जो साईं जी पया छोकरो जिनके लिंगन ते लिबास कोने को लिंग मिट्टी में भरिया प्यान बेचारो मिट्टी में वेठो रोए साईं पान वेही रहा पुट केर हई मुझा हबीब मां यतीम आया साईं माखे चाचो कोने माखे अम्मा काने माखे मामू कोने माखे भा कोने माखे भेड़ कोने पान फरमायो पुट आज तू यतीम हई त मां मोहम्मद भी यतीम आया यतीम जी मखलूकात में पर घोर लहण वारो मां रसूलुल्लाह आया डाडे जो सुभान अल्लाह हाजब यतीम उन यतीम के घर खणी आया ओ दुनिया जा इंसानो कलमे वारो अवां सा यतीमन के थेला दीदा पर मुझे नबी यतीमन के भाकुर पाइदो मुझो नबी यतीमन के चुमू दींदो जो हुजूर के यतीम प्यारा डाडे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ उन यतीम के घर खड़ी आया कान फरमाई माशा लबैक अल्लाह जा रसूल इन बार के गुस्ल करा हसन हुसैन जो कपड़ो वगो पहरायो यो उन बार के मुझे नबी कुलन मुबारक ते खयो साबिता जन हबीब इन बार के आंगुर मुबारक मा वठी हलो कान फरमाई न दुनिया चवंदी हसन नबी के पंजो न्याणी जो औलाद हो मुझो नबी कुलन ते खणी हलंदा हुसैन नबी के पंजो न्याणी जो औलाद हो मुझो नबी कुलन ते खणी हलंदा पर सजी दुनिया के खबर पए ये मां मोहम्मद के पंजा प्यारा हन त परावा भी मां मोहम्मद के डा प्यारा हन मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर
सजी दुनिया के खबर पे तमा मोहम्मद के जी पंजा प्यारा हन तो परावा भी एडा प्यारा डाडे जो सुभान अल्लाह उन बारक साईं कुल्हन मुबारक दिखायो उन्हन कुल्हन मुबारक ते जिन जिन कुल्हन मुबारक ते हसन हुसैन सवारी के डाडे जो सुभान अल्लाह अञा मुंहिंजे हबीब जे शान ते निहार डाडे जो सुभान अल्लाह हर नबी के अल्लाह कुरान में नाला वठी सदा कया तवज्जो है गालाए भला थक जी तने पियाओ डाडे जो सुभान अल्लाह हर नबी के अल्लाह से कुरान में नाला वठी सदा कया आदम जो नालो वरतई इदरीस जो नालो वरतई सुलेमान जो नालो वरतई दाऊद जो नालो वरतई तवज्जो है इब्राहिम जो नालो वरतई इस्माइल जो नालो वरतई वाह हबीबो तुझे शान ता कुर्बान वना अल्लाह सोहने नबी साईं चादर मुबारक पहरियो रात रात जे बगड़े में साईं आरामी हन रब ये न पियो चे ए मोहम्मद ए अहमद ना है बजे मुंजा हबीब तू भी प्यारो पर तुझी चादर भी प्यारी बुलंद आवाज या मते मुझो हबीब आराम तवज्जो है डाडे जो सुभान अल्लाह राज वगड़े में मुझो हबीब आरामिया तवज्जो है साईं मोहम्मद नाला करे सदा गया तवज्जो है बजयो या अय्युहल मुज़म्मिल डाडे जो सुभान अल्लाह कुम लैला इल्ला कलीला निस्फहु अविल कुस मिन्हु कलीला औज़िद अलैहि वरत्तिल कुरआन तरतीला डाडे जो सुभान अल्लाह ए चादर ओढ़ी दर नबी कुम लैलु थुरात जो मोजा रब मां छा कया मोजा सुना नबी अधरात जे टाइम ते उथी तू मां रब जो ठाहे ठाहे कुरान पढ़ क्या पढ़ो डाढे डाढे असांजो नबी शान वारो आहे या न डाढे ॻाल्हायूं नथा सभई मक़ाम वारो आहे या न हबीबा तू भी प्यारो तुझी चादर भी प्यारी वरी उहो मुझो साईं अल्लाह मदीने जो साईं मदीने जो मीर अल्लाह अकबर यतीमन जो यार कंबल मुबारक ओढ़े अल्लाह जे मुंजा हबीबा तू भी प्यारो तुझो कंबल भी प्यारो या अय्युहल मुद्दस्सिर डाडे आज मुझो नबी मक्के पाक जे हिय गलन में हले अब पियो जे ला उक़सिम बिहादल बलद ए मुंजा नबी तुझे शहर मक्के जो कसम तवज्जो है एकड़ो ते लाउटन वार वाला किथा आंदो थब मुझे तर में हो जे न त मां इन ते केस कया डाडे जो सुभान अल्लाह ए वंगार में लाउट आया ना न व्याव रंग जी सही सब भाई डाडे जो सुभान अल्लाह हाथों कणी जो रंग जी या सही बुलंद आवाज छा सा जो कुरान जे रंग सा डाडे जो सुभान अल्लाह वो तो बतायो उनन के आवाज बतायो इको जो उनन के बुलंद आवाज जो सुभान अल्लाह वाह मुंजा हबीब बुलंद आवाज ला उक़सिम बिहादल बलद ए मुंजा हबीब तुझे शहर मक्के जो कसम
रब छाजे करे मको तोखे प्यारो बैतुल्लाह जे करे मको प्यारो रुकने यमानी जे करे मको प्यारो हिजर अस्वद जे करे मको प्यारो सफा मरवे जे करे मको प्यारो मुंहिंजा नबी मको में अल्लाह के बैतुल्लाह जे करे प्यारो कोने रुकने यमानी जे करे प्यारो कोने व अंत हिल्लुम बिहादल बलद मुंहिंजा हबीबा तुंहिंजा कदम इन मके पाक में ॾाढे जो सुभान अल्लाह अल्लाह मां सॼी रात सुहिणे नबी जी तारीफ़ कयां अल्लाह रात खुटी वेंदी मां मरी वेंदुसि अवी बुधी मरी वेंदा हथो खणी जो मुंहिंजे नबी जो शान खुटण वठाई कोन्हे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम एक आवाज एक कुवत अम्मा खेड़ी जो बच्चे सा मोहब्बत ना है तवज्जो है मुर्शिद खेड़ी मुरीद सा मोहब्बत काने जेरी उम्मत के जेरी सोने नबी के उम्मत सा मोहब्बत तवज्जो है हरे रो साहबिया हेरा निहार जा मुडे तवज्जो कजा एड़े नबी जी शान के सुनिया हरे रो साहबी बई हथ पेट ते हन धरती जे ट्रेम ते घरा निकतो का बई हथ पेट ते रस्ते ते हजरत अबू बकर सदीक गयो हरे रो काडे जी यार अबू बकर अज मुखे भूख बेहाल करे छडियो वा अबू बकर सदीक तो जे हरे रा मां जो बियो हाला अन्या गोते हल्या तसणो उमर रस्ते ते मिलियो उमर साईं जे था ये पेट मुबारक ते उमर काडे चे उमर जो पियो हालो हलो रसूलुल्लाह दे तालू साईं जिन ने आयान सोना नबी अज भूख जे करे असां जो ही हाला उमर अबू बकर हुरैरा भूख जे करे चीज़ी हा पान जो पहरान मुबारक मथे क्यों तो साईं की ब पत्थर बधा पिया पान फरमायो भूख जे करे अज मां मोहम्मद जो पियो हाल ए सोना नबी तू तमा अल्लाह जो दादो नबी आए तू तमा अल्लाह जो महबूब नबी आए मुझा नबी जे तो के पैदा कर जो इरादो न हो जे जान मां अल्लाह पैदा लग्या बुलंदा वासा इन लात हजरत भिटदणी रहमतुल्लाह अलैह फरमायो जोड़े जोड़ जान जी जडह जोड़ाई खामद खास खलके मोहम्मद मुकाई कलमू तह करीमते चिट्रो चौराई अन मौला व अंत महबूबी उताई लिखी दिलाई बई सराऊ सैयद के डाडे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हेड़ा जो अटकते कम त पो हेड़ा ही थींदा डाडे जो सुभान अल्लाह सजो मुल्क ही अटकल ते बाकी ये कुर्सी चाहे डाडे जो सुभान अल्लाह मोहेड़ा मुड़े करे छडियो रंग जी वणियो बुलंदा असां वाह मुझा हबीब तुझे शान ता कुर्बान वना डाडे जो मुझो हबीब शान वारो बुलंदा असां हां अन्या मुझे हबीब ते नजर कर वाह मुझा हबीबा ए मुझा सुनो नबी हथ मुबारक जो खणे तमा अल्लाह जन्नत जा ताम मोकलिया ए अल्लाह मां मोहम्मद जी भूख मां मोहम्मद जो उन्यू लाहण तो चाहे मुझा दुख दूर करन तो चाहे मुझी सजी उम्मत ला माफी दे मोहम्मद जो उन्यू भी लथियो तो मोहम्मद जो भूखू भी लथियो डाडे जो बुलंदा वासा अम्मा शांति जे एक रात मां के याद मां सजी रात पंजे हबीब के गोलियो नजर ना आया
अम्मा दी जे जन्नतुल बकिया जे दरवाजे ते ही अम्मा हथ आयान मुझा हथ वनी रसूलुल्लाह जे सुन्नत दाढ़ी मुबारक ते लगाओ सजी दाढ़ी मुबारक आलिया सोना नबी पानिया पैण फरमाया शाही मां मोहम्मद जे गोड़न जो पानिया सोना नबी तई तरफ बजाओ बख्शल बख्शाइल पैगंबर हो आशा तो उहाराता अज मां मोहम्मद रबी उम्मत जेला दुआ तो गुराओ ऐ मुझे अल्लाह मां मोहम्मद जे गोड़न ते नजर करे उम्मत जेला माफी जो ऐलान फरमा रातन जो रातियों नबी रोए उम्मत अल्लाह बुखों काटे उम्मत अल्लाह उन्यूं काटे उम्मत अल्लाह ऐ उम्मत वाह जो नबी जो कदर कियो वा नबी जी दाढ़ी सुन्नत न थी वणे हां ही नमाज न थी वणे पट को नबी जो न थो वणे रात ॾींहं हथन में कातियूं खयो हिक ॿिए जे पुठियां पियाऊं हां हे नबी जी उम्मत आ तवजो आहे हे नबी जी उम्मत आ इश्क कयो नबी सां त बिलाल रंग जे काड़े कयो ॾाढे जो सुभान अल्लाह बिलाल के त तलवारीअ ते लेटाईंदा करे त ठगीअ जे खल में वेड़े तवजो आहे ओ करे त मके जा शरीर बिलाल जे हिय पेरन में रसा बदी मके पाक जे घटन में गलींदा हुयो भी काल वार घुंडीदार ज़बान का बातड़ो पर वाह बिलाल तुझे मकाम ता कुर्बान वञा जो वारीअ जे तण ते हूंदो ऐं धरती जे ट्रेन में हूंदो तब अद जो बिलाल तवारूं पियो कंदो ॾाढे जो सुभान अल्लाह वाह बिलाल तुझे मकाम ता कुर्बान वञा एड़ी मोहब्बत कर हां तवजो आहे एड़ी मोहब्बत नबी सां कर अन्या मोहब्बत जो मिसाल जाम या ॻाल्हायो नथा सभई नबी सां मोहब्बत जो मिसाल जाम ॻाल्हायो नथा सोने नबी ऐलान कयो तवजो आहे असांखे भाइर प्यारा आहिनि जा कोन्हे ॻाल्हायो नथा अबू अम्मा प्यारो आहे जा कोन्हे पर खुदा जो कसम है नबी पाक जा गुलाम हा अल्लाह औलाद का अब्बे अम्मा का वधिक जे प्यारो हो त हबीब प्यारो साईं ने एकड़े दफे सहाबा में ऐलान कयो पर फरमाई इस्लाम जो दुश्मन केर इस्लाम जो दुश्मन मां मोहम्मद जो दुश्मन कैब बिन अशरफ जेको यहूदन जो सरदार आ इन मां को भी साथी कैब बिन अशरफ सरदार जो को भी साथी वहां के नजर अचे उनके कत्ल कयो तवजो आहे नबी ऐलान कयो हुआ मुझो नबी साईं जो सहाबी हजरत महीसा बिन मसऊद विच बाजार में बीठो इब्ने सबीना कैब यहूदी के सरदार जो ही साथी इब्ने सबीना ते सहाबी हमलो कयो कत्ल कई से घर आयो इब्ने सबीना जो भाव थो तवजो आहे हेडा मुंडे नियारो जेके इंदा हे वेंदा विंदा हिते ऐं बेचारा आया हन हिन के जायो त वेहन बेचारा मोहब्बत में आया ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां अन्या छा खपे आलिमन जा अचण बुजुर्ग जूं ज़ियारतूं क़ुरान जूं महफ़िलूं हां सब रंग जी वियाओ ॾाढे जो सुभान अल्लाह क़ुरान जे रंग सां बुलंद आवाज़ सां हजरत महीसा बिन मसूद घर आयो हेरा मुरे निहार इब्ने सबीना यहूदी के कत्ल करे भाव चयो हजरत महीसा के महीसा रत में तलवार बुडला जे मां इब्ने सबीना के कत्ल करे आयो वा तेरे बात हो जे इब्ने बात हजरत महीसा बिन मसूद के जेदा इब्ने सबीना त मुझो यार हो तुम भाजो भी हयान कयो इते भाडे तो हजरत महीसा नजर करे आज अदा तुझो यार हो तो मुझे हबीब जो दुश्मन हो ए अदा है लफ्ज मा जा याद रख जा हे ते इब्ने सबीना हो अगर मुझो महबूब अगर तो सके भाज कत्ल जो हुक्म दे हाथ तो भाग भी मां कत्ल कया या छा हुई जो मोहब्बत हुई ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी चो असां अहिड़े नबी जी गुलामी कंदासीं ताबेदारी कंदासीं ॾाढे जो सुभान अल्लाह
अल्लाह ताबेदारी करे तरस पैगंबर जी इन ला तो अल्लाह जे मुंडियान भी अगर मां अल्लाह जो कुर्ब खपे न मां अल्लाह जी जन्नत खपे न शैन कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मारब्बा जी मोहब्बत खपे मारब्बा जी कुर्ब खपे जन्नत खपे कब्र जन्नत जा बा खपे हर इनाम इन में चिया सुणा नबी सब खपे जे सुणे नबी जी ताबेदारी कयो गुनाह भी माफ कया नबी जी ताबेदारी के थींदी आ तवज्जो है नथा गालायो हां आ सफीना साहब के जंगल में शेर मिलियो आ अल्लाह बुध जा सफीना साहब के जरे जंगल जे शेर नजर गई जंगल जे शेर शिकार समझी साबियते हमले जी तैयारी कई सफीना ने हथियार कोने को तलवार तीर कोने सफीना लफ्ज तो जे जंगल जे शेर के अंता सतुल परवाना मौला रसूलुल्लाह ए जंगल जा शेर अगर तू जंगल जो शेर आए त मां सफीना मोहम्मद जो गुलाम आए डाडे जो सुभान अल्लाह अल्लाह मोहब्बत इन्हने कई नबी इन्हने सुना तो जो जंगल जे शेर के हया अचियो कंद गर्दन झुकाए सफीना के पुठी ते विहारे वेल लश्कर तई छदे आए डारे जो सुभान अल्लाह एड़े नबी के सुना अबू जहल आयो रसूलुल्लाह ने साईं अज मां मुतालबो खणी आयो हां मां वहां ते कलमू पढ़ी मुसलमान थिया तो पर जंगल जो जानवर हिंजर अचे अवहां जी ज़ियारत करे अवहां के सुञाणे शाहिदी नबूवत जी दे तमा मुसलमान थिया साईं सुणी अली दे निहारियो चो हुजूर जो निहारण भी चो रहमत अली जी साईं पुट चढ़ो घोड़े ते जंगल में वञ जेको भी जानवर मिलई मां मोहम्मद जा सलाम दयो बुलंद आवाज़ अली से जंगल दे हलियो हथ में तलवार खई मक्के जा मानू था चवन अली डिजे थो हथ में तलवार पियो खणी तू त अल्लाह जो शेर आए छाजे करे हथ में तलवार खई मुझे मुर्शिद अली जा लफ्ज ओ मक्के जा शरीर हो मां अबू तालिब जो बच्चो सुने नबी जो गुलाम अली न ला तो तलवार खणा अगर मक्के में को जानवर मिली पे मां हबीब खुदा जा उनके सलाम जा ए जानवर नबी जे सलाम के बुधी करे हबीब जे खिदमत में न जे मां अली जी दिल बर्दाश्त न कंदी नबी जो गुस्ताख मां दुनिया में छड़िया अली जंगल में आयो पकड़ सुतो पियो हां जे जो सुतो अली से टंग खा वरतस बगड़ हमलो कयो अली हकल कई बगड़ो तू जंगल जो शेर है मां रब जो शेर है हां तो जो मां सा मुकाबलो न थींदो सोहणे नबी सलाम चया हल बगड़ हो जे नबी के सुना तो अली पोया बगड़ नबी जे खिदमत में पुगो डारे जो सुभान अल्लाह जो जिन नबी जी गुलामी गई बिलालो ओरे आओ साईं ने आयो बिलाल बिलाल है जपत ओरे कर तमाम मोहम्मद ने जपड़न ते चुमिया साईं छाजे करे बिलालो मां मोहम्मद जी गुलामी की रात मां मोहम्मद महराज करे आयो हां तुझे जुती जो खड़काट मां बिलाल जन्नत में बुधी आयो आए डारे जो सुभान अल्लाह अल्लाह जिब्रीलो के तो ले जन्नत में महराज वाली रात सोना नबी हां जो कालो गुलाम हजरत बिलाल जेको तलवार ते लेटल हुंदो को भी अदद जो बिलाल तवारू कंदो वो बिलाल जेको हले मक्के पाक जे गलन में पियो जुती जो खड़कार जन्नत में दो हले एड़े नबी जी गुलामी न थी वणे दाढ़ी न थी वणे पटको न थो वणे नमाज हां अल्लाह कुर्बान वन्या सोने नबी जी शान ता तवज्जो है जाबिर आयो आ खंदक जे मौके ते सोना साईं अज मां तहां जी दावत कई आ बुलंद आवाज असा के केर दावत दे मौलवी साहब अकेलो अच जा असी जो डाकसन मौलवी जी वठी वणो त वाइस वारो जलसे ता हथ ही खणी वणे
ॾाढे जो सुभान अल्लाह। हींअर बि खोड़ अहिड़ा आहिनि महिमान ईंदा बूथ अहिड़ा थी वेंदई जेतिरा जहिड़ा क़यामत जा कुंडड़ा। पर अली साईं त ईअं चवंदो मूंखे टे शयूं प्यारियूं आहिनि। हिकु तलवार अलीअ जी हुजे दुश्मन नबीअ जो हुजे त मां अली लाइ पारो कयां। ॾाढे जो सुभान अल्लाह। ॿिए नंबर में अली चवंदो गर्मीअ जी शिदत हुजे पर अलीअ जे ज़ुबान ते हमेशह रोज़ो हुजे। टे नंबर में अली चवंदो मुंहिंजे दर ते महिमान अचनि मां अली महिमान जी ख़िदमत कयां। ॾाढे जो सुभान अल्लाह। अल्लाह जाबिर थो चए साईं भाॼी छेले जी आहे, गोश्त थोरो आहे, भाॼी थोरी आहे, अटो थोरो आहे, अव्हांखे दावत थो ॾियां, अव्हां दावत ते अचो। साईं जन जाबिर वियो। साईं जन फरमायो सहाबी तूं बि तयारी कर, पुट तूं बि तयारी कर, तूं बि तयारी कर। हिकिड़ो ॿ न 1400 ग़ुलाम नबी सां बुलंद आवाज़ सां साईं जाबिर त हीअं चयो पाण फरमायूं त मां मोहम्मद अरबी जो हाज़ुम साण आहियां। ॾाढे चयो सुभान अल्लाह। मां मोहम्मद अरबी हीअ रहमत बरकत वारो साण आहियां। जाबिर तयारी वञी कई आहे। हेॾा मुंहिंजे निहार जाबिर साहब वञी तयारी कई आहे। साईं 1400 ग़ुलामनि सां था हलनि ऐं नबीअ जा समूरा ग़ुलाम जो जन्नती आहिनि। والسابقون الأولون من المهاجرين والأنصار मुहाजिर हुजनि या अंसारी नबी जा समूरा ग़ुलाम हथ खणो त जन्नती आहे। हाँ हुज़ूर जूं राणियूं बि जन्नतियाणियूं त नबीअ जूं न्याणियूं बि जो जन्नतियाणियूं आहिनि। जाबिर ॾे हलिया घणा ग़ुलाम 1400 ग़ुलाम। अल्लाह जॾहिं जाबिर साहबीअ जी नज़र पई जाबिर घर आयो। राणी थी चए जाबिर परेशान आहे मोगो छाजे करे जे मां हबीब खे दावत ॾिनी। साईं 1400 ग़ुलाम बि आंदा आहिनि। उहा राणी थी चए हे जाबिर आज मुंहिंजे नबी 1400 ग़ुलाम साण आंदा आहिनि गलती छो थो करे। उन 1400 ग़ुलामनि में रहमत बरकत वारो नबी बि साण। ॾाढे चो जाबिर पुट इहा भाॼी खयो आहे, इहो अटो खणी आ। तवजो हेॾा मुड़े हा थोरो अटो थोरी भाॼी लुआब मुबारक साईं कढी अटे में मिलायो लुआब भाॼी में। जाबिर लुआब रसूलुल्लाह जो आहे बरकत विझण वारी ख़ुदा जी ज़ात आहे। ॾाढे जो सुभान अल्लाह। बरकतूं केर नाज़िल कंदो आहे, रहमतूं केर नाज़िल कंदो आहे, दुआयूं केर ॿुधंदो आहे, आजित रवा केर। ॾाढे ॻाल्हाई नथा हेॾी जमात वेठी आहे। मुश्किल कुशा केर चए थो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाहु अल हय्युल क़य्यूम। केरा चौपाना ॾाढे जो जाबिर लुआब रसूलुल्लाह जो आहे बरकत विझण वारी रब जी ज़ात आहे। पर जाबिर राणीअ खे चइजां हे लफ़्ज़ पढ़ी मानी ठाहे भाॼी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अमी को बि कमु कंदा करियो मानी खाओ पानी पियो को भी कम कयो अल्लाह जे नाले सां शुरू कंदा करियो। इन में बरकत थव, इन में रहमतूं थव। तवजो आहे भाॼी थोरी आ अटो थोरो आ। जाबिर जे राणी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी भाॼी मानी तयार कई
जाबिर मानी खणंदो अचे हिकु गुलाम ॿियो गुलाम 1400 गुलाम जाबिर थो अचे मां अखियुनि सां ॾिठो भाॼी थोरी मानी थोरी 1400 गुलाम खाई विया भाॼी बि साॻी पई आहे मानी बि साॻी पई आहे ॾाढे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह वाह मुंहिंजा हबीब अहिड़े नबीअ जी गुलामी कर तवजो आहे पोइ ठकर बि तुंहिंजा सोना थी वेंदा गुलामी कीअं थींदी आहे तवजो आहे गुलामी कीअं थींदी आहे असांजो नबी नमाज़ी हो तूं बि नमाज़ वारो थी असांजो नबी इज़त वारो हो तूं बि इज़त वारो थी मुंहिंजो नबी चुमियूं ॾींदो हो क़ुर वारनि खे अॼु वरी तूं क़ुर वारनि जो दुश्मन चरिया जे असांजे हिन मुल्क जे अंदरि क़ुर वारा न हुजनि त हो ॾाइण दुश्मन काफ़र नरा खयो वेठो आहे मुस्लमाननि खे माल जे पुठियां सवे वेचारा फलस्तीन में शहीद थी विया खीर प्याक बचा अम्मा खीर पई प्यारे अम्मा का बच्चो खसे ज़बह कयो वियो कई बेचारा नौजवान बुजुर्ग फलस्तीन जे बाजार में लाश प्यारो ज़ालिम हमला पियो करे काफ़रो कलमे वारे ते हिन कलमे वारे मुसलमान ते शरिया है लफ्ज़ याद रखजा छाजे करे इख्तिलाफ सामी पैदा थियो शैतान असां के तरह तरह सा गुमराह कयो असां जो कुरान हिकु नबी हिकु अल्लाह हिकु बैतुल्लाह हिकु कलमे वारा तू बि हिकु थी पो हिकु थींदा या न थींदा हिकु थियो इख्तिलाफ न कयो अचो त पाण में ठहूं हिकड़ी सिफ़ में बिहूं हिकु थी हलो हलंदा हुजन चो इंशाअल्लाह इन ला तो कुरान चयो आहे तस्मू बिहबिल्लाह जमिया हिन रसीअ खे चंबड़ी पियो सभु जेके त कामयाबी मिले ॾाढे जो सुभान अल्लाह अहिड़े नबीअ जी गुलामी कर तवजो आहे गुलामी कीअं थींदी आहे हेॾा निहार आख़िरी ॻाल्हियूं अबू बकर हो नबीअ जी गुलामी कई त सिद्दीक़ अकबर बणिजी वियो अबू बकर जे न्याणीअ जे शान ते त निहार ॾाढे जो सुभान अल्लाह न्याणीअ जे अल्लाह नंढड़ी आहे हेॾा निहार मूरे तवजो आहे अस्मा अबू बकर सिद्दीक़ जी नंढड़ी न्याणी आहे हिजरत कई नबी अबू बकर साईं गॾु हलिया विया हेॾा निहार जा अबू जहल पेरो खयो सिद्दीक़ जे दर ते हेॾा मुड़े निहार दर वजाई नंढड़ी न्याणी अबू बकर सिद्दीक़ जी हेतड़ी अल्लाह अबू जहल कावड़ पियो करे अस्मा काॾे वियो सोनो मोहम्मद ऐं अबू बकर तुंहिंजो अबो वा नंढड़ी न्याणी थी जे अबू जहल सुञाणा थी ओ अबू जहल सुञाणा थी मुंहिंजे अबे जो भी दुश्मन है तो सुने मोहम्मद जो भी दुश्मन है अबू जहल कावड़ में आयो ठका लपाट कराई हज़रत अस्मा के किरी पई पासे मां रतो हलियो ही रत के उगी निहारे अबू जहल अगर तोखे अबू जहल मक्के जे सरदारियत नाज़ आ त मां के हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफादारियत नाज़ आ तवज्जो आहे अबू जहल हे त हिकड़ी लपाटा पर नीचे सां बधल तलवार सां अस्मा सिद्दीक़ अकबर जी न्याणी जा टुकड़ियूं टुकड़ियूं करण शुरू कंदे पर सिद्दीक़ अकबर जी न्याणी न पापे जो डस ॾींदी न सुणे नबी जो राज़ ज़ाहिर कंदी मोहब्बत नज़र कर अहिड़े नबी जी गुलामी अबू बकर कई तवज्जो आहे अबू बकर गुलामी कई कुरान दे विच फरमान पढ़िया में आयात सिद्दीक़ दे हक विच आई हर ॾींहुं सिद्दीक़ दे हक विच आ हर रात सिद्दीक़ दे हक विच आई निकती गाल मोहम्मद दी हर बात सिद्दीक़ दे हक विच आई चंद लोग मुनाफिक मुर्तद ने कायनात सिद्दीक़ दे हक विच आई अबू बकर जी नेकी रब जे कुरान कया तवज्जो आहे अबू बकर जी नेकी नबी आखिर ज़मान कया ॾाढे जो सुभान अल्लाह अबू बकर अग में अबू बकर हो नबी के सुञाती गुलामी कई त सिद्दीक़ अकबर बणिजी वियो
सोने उमर नबी के सुना तो फारूक आदम बन दियो ॻाल्हायो नथा हेॾी जमात वेठी आ छड़ा प्या रुगो वात दंत चुरन व पो चओ अला छा प्या ॾाढे चओ सुभान अल्लाह सोने उस्मान नबी के सुना तो ज़ुन्नुरैन बन दियो मुझे मुर्शिद अली नबी के सुना तो हैदर करार बन दियो हे भुली प्यान मानू अली के नथा है मनीन अली जो साजो इमाम अली केरो मता का तो पुछा घोट अली जड़ो जे क्वार मां फातिमा जड़ी होजे निकाह सुन मोहम्मद रबी पान पड़े उन घर में हसन हुसैन जड़ा जवान किए न जमंदा बुलंदा आवाज़ा ओए बच्चा जाया शायद सजे कन में अजानो भी हबीब चयो खबे कन में तकबीरू भी सोने नबी चयो बिनी बार जाना ला हसन हुसैन भी आमिना जे लाल पान रखया बुलंदा वासा डाढे डाढे वात मुबारक मां करो कडी करी हसन के खाराइंदा करे हुसैन के खाराइंदा छो त बिनी भारन जा मुहांडा नाने रसूलुल्लाह जे मुहांडे आ बुलंदा आवाज़ा आ त उन्होंने हसन जो शान समझाया एकड़े पासे नबी के हसन बे पासे हुसैन शायन वारन मुबारक मां खुशबू प्या सुगन हसन जे वारन मां वरी हुसैन जे वारन मां हसन जे वारन मां हुसैन जे वारन मां साबिता जोल हबीब ए मुजा सुना नबी वारन मुबारक नी केड़ी खुशबू होंदी आ पाण फरमाई पुट राबेल जे गुलन मारा बेल जी खुशबू इंदी आ गुलाब जे गुलन मां गुलाब जी खुशबू इंदी आ मोती जे गुलन मां मोती जी खुशबू इंदी आ पर मुजन बचन हसन हुसैन जे वारन मां मोहम्मद के जन्नत जी खुशबू इंदी आ ॾाढे जो सुभान अल्लाह कुर्बान वञा सहाबिया रसूलुल्लाह ने हरणी जो बच्चो खणी आयो आ छा जो बच्चो ॻाल्हायो सभई हरणी कान ॾिठी अथव हरणी हाँ हरणी जो बच्चो सहाबी खणी सोहणे नबी ॾे आयो साईं मां हरणी जो बच्चो आंदो अथव साईं जी ख़िदमत में इमाम हसन वेठो आहे साईं इमाम हसन के हरणी जो बच्चो ॾिनो पुट वञी करे खेॾ इमाम हसन ॿाहिरि आयो रस्ते ते इमाम हुसैन मिली अदा तू वडो हई मां नंढो आ यो मां खेरे त मां खेडा इमाम हसन चयो न अदा नाने मां खेरनो आ हुसैन सही अंकल करे रोई रसूलुल्लाह ने आयो ॾाढे जो सुभान अल्लाह अचण साण हे केतिरो रहम जो हवा वलनि ॾाढे जो सुभान अल्लाह एथी कुरान जो बरकतूं हां एथी कुरान जो रहमतूं बुजुर्गन जो मेहनतूं अल्लाह इंशाअल्लाह हे त दुनिया जो हवाऊं हन हिन जे वेझो सोहणे नबी जे मोहब्बत में अचो जन्नत जो हवाऊं हलंदियूं इंशाअल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह अल्लाह अहल बैतन जे मकाम के सुञा इमाम हसन हुसैन से रोई अचण साण नबी साईं के लफ्ज़ रिश्ता केड़ा ची हे हबीब रे न्यारे साईं ने न्यारे अखिन मां पानी हारे तो जे नाना जानी रांदी का नंढन गेड बहन वडन के नंढबा साईं दिल बहलाण ला चेस पुट ओरे आ तमाम मोहम्मद भाकुर पाया हुसैन अंकल पियो करे नाना मां के हरणीअ जो बच्चो जो जेको अता खेडनो वा भला ओरे आ तमाम मोहम्मद जपड़न दे जम्यूरियाए नाना मां के हरणीअ जो बच्चो जो भला कुलल ते खणी घुमाया नाना मां के हरणीअ जो बच्चो जो सणे नबी दुआ घुरिया ए मुंहिंजा रब ही उन जान जा हथन उन नबी जा हथन जेके बियो चवी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी जा हथन जेको जहान जे मथा रहमत बच्चो रोए थो सहाबी चवन था हेरा निहार नबी दुआ घुरी जंगल में हरणिया वात में बच्चे के झले हरणी भाज कया
रसूलुल्लाह जी खिदमत में आई। हिया तमाम हरणी जो बच्चो खणी इमाम हुसैन जे कदमन में पई रखे उहा हरणी थी रसूलुल्लाह सा ॻाल्हाए मुंहिंजा हबीब मुंहिंजा सुना नबी जेको आ जो साहबी हरणी जो बच्चो शिकार करे खणी आयो ओ बि मामा जो ही बच्चो हबीब हो शिकार करे आयो पर हींअर मामा पंहिंजो बच्चो पाण खणी आई हा छो त मुंहिंजा हबीब मां हरणी पंहिंजे बच्चे जी जुदाई त बर्दाश्त कयो थी सघा पर अव्हां जे बच्चे हुसैन जे अखियुनि में पाणी बर्दाश्त नथी कयो सघां। जो असां अहल बैतन जे नक्शे कदम ते हलंदासीं हथ खणी चओ असां औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलंदासीं। हिन वक्त तवज्जो आहे हिन वक्त जे कुफ्र डके थो कुफ्र थड़के थो कुफ्र जे कोट में ज़िलज़िलो आ त खुदा जो कसम ए जमीय जे जोधा जवान पुटन जो दर्द लो थो। नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम जमियत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद उलमा हक उलमा देवबंद। तवज्जो आहे हेरा मुने ने हर आखिरी ॻाल्हियूं जंहिं टाइम ते सॼे मके में नबीअ जा दुश्मन क़ुरान जा दुश्मन तौहीद जा दुश्मन तवज्जो आहे ॻाल्हायूं नथा सभई जंहिं टाइम ते चओ तरफ़ दुश्मन हा साईं ऐलान कयो केरु जेको मां मोहम्मद जो साथ ॾे केरु जेको मां मोहम्मद सां गॾु इस्लाम जी ख़िदमत करे जेको रब जे तौहीद जो वाइज़ करे रब मोहम्मद जो कसम समूरन मुखालफत कई हज़रत अली अल मुर्तज़ा जेको 12 जी उम्र में मैदान ते निकरी आयो सोहरा नबी मां अली हां तो सां हर हाल में मां अली गॾु गॾु ऐं अली उहो हो तवज्जो आहे अली उहो हो जमल मरहबा वार अली ते कयो तरे अली साईं ने मरहब पियो निहारे अली मां मरहब आहियां अली चयो मरहबा अगर तू मरहब आहे त मां भी अली अल मुर्तज़ा आहियां मरहब चयो मां तोखे नथो मारण चाहियां अली चयो त मां तोखे मारण थो चाहियां हबीब खुदा जो दिल ठारण थो चाहियां पहिरियों वार हेरा निहार मरहब कयो अली गुसायो ॿियो वार जुल्फकार तलवार सा अली के मरहब ब टुकर थियो ला इलाहा इल्लल्लाह जो चौ तरफ चर्चो हली हिन वक्त तवज्जो आहे हिन वक्त जेके भी काफर आहिन जेके रात नी एकड़ा असांजे मदरसन जे पुठिया मस्जिदन जे पुठिया मुसलमानन के तबाह करण जे पुठिया हिन वक्त सजे कुफ्र के जे डकायो बीठी आ कुफ्र जा तख्त तलती कयो बीठी आ तो जमीयत उलमा इस्लाम मां तहां का तो पुछा केड़ा केड़ा आयो जेको चो था जमीयत जो साथ ॾींदासीं। नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद। आखिरी मिसाल असां वटि ॿार सुम्हंदो कोन्हे हिन तवज्जो आहे असां वटि ॿार सुम्हे न कोन्हे के मां छा चवंदी आहे सुम्ही रहो रात जी मां बि अचनि तव्हां ॾिठी आहे रात जी मां कहिड़ी आया ॾिठी अथव अछूं ॾाढियूं माण्हुनि ॾिठी में माण्हुनि जी असां हेसि ताईं कान ॾिठी हुजे माई त ॾिसो इहा ताक़त आहे किथे पूरी तवज्जो आहे पर काफ़रनि जो ॿार निंड मां उथे उनके अम्मा अंग्रेजी में चवंदी आहे समीरा जमियत जो पहलवान जोधो पुट ॾाढ़ीअ वारो ॿियो अचई ॾाढ़ीअ वारे जो नालो वरितई असांजो ॿार कलाक खां पोइ थिए 3 महीना कोन थींदो सब चओ सुभान अल्लाह चओ इंशाअल्लाह आलिमन जो साथ ॾींदासीं तवज्जो आहे आलिमन जो साथ ॾींदासीं जो आलिमन जे सद ते लबैक जो सदाऊं हणी सिर सां कफन ॿधी मैदान अमल ते ईंदासीं। अल्लाह गुस्ताख कलामी न कई अथऊं न कभी हर नई सिज जी सलामी न कई अथऊं न कभी गुस्ताख कलामी न कई अथऊं न कभी हर नई सिज जी सलामी न कई अथऊं न कभी जमीयत मुंहिंजी जान आ उन सां नाहे हिसाब कंहिं गैर जी गुलामी न कई अथऊं न कभी जिंदगी रही मुलाकात बाक़ी वमा तौफीक माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही होया सिंध मायानात खतीब हजरत मौलाना गुलाम यासीन चन्ना साहब जेके तव्हां के